नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे दारावाण में ख़बर ॾींदा हलूं त दारावाण भरसां यूसी शादी शहीद ॻोठ हाफ़िज़ अली हसन मोरेजो जे रवासी शहबेग उर्फ लगड़ मोरेजो पुलिस एहलकार शकील अहमद मोरेजो जे ज़ुल्म ख़िलाफ़ एहतजाज कंदे सहाफ़ियुनि अॻियां दाईंदे चयो आहे त जीअं त मां IG सिंध DIG सखर RPO सखर ASP सखर ASP खैपुर खे अर्ज़ु थो कयां त मूं ख़िलाफ़ु ग़लति रिपोर्टूं ऐं ग़लति सोशल मीडिया ते ग़लति ख़बरूं हलाईंदड़ शकील अहमद मोरेजो जेको पुलिस खे बदनाम करण जे लाइ माना मूंखे मोतमार धमकियूं ॾेई रहियो आहे ऐं जेको चवे थो मां तोखे कूड़नि केसनि में फासाए करे तोखे मां कूड़नि केसनि में फासाए करे फुल फ्राई या हाफ फ्राई कराईंदुसि या न त मूंखे भतो ॾिनो वञे। जेको हिन महिल एरिकेशन जी ज़मीन ते कब्ज़ो कयूं घर ठारायूं पाण वेठो आहे ऐं उनखे जी जांच कई वञे त हू अॻे छा हुयो ऐं हिन महिल छा आहे। जॾहिं पुलिस RPO सखर हुनजी ड्यूटी आहे। RPO सखर जे करे RPO साहब जे करे जेको आहे असांखे मोतमार धमकियूं बि ॾिनियूं थियूं वञनि ऐं ओॾा फ़ोन कराया असांजे मथां पूरियूं FIR बि कराइणु चाहे थो पियो। हिन महिल त FIR न कराईंदे बहरहाल मोतमार धमकियूं ॾिए थो पियो। चए थो मां तोखे कूड़ा केस करे कूड़नि केसनि में तोखे मां माराईंदुमि या हाफ फ्राई कराईंदुमि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।